दोस्तों कल आमिरी स्टाफ ते पुलिस वारनि जेका बदतमीज़ी कई उन बदतमीज़ी वारी वीडियो खे तमामु घणो शेयर कयो आहे। कमेंट्स न आहिनि, मुंहिंजी जुरत, मुंहिंजी हिम्मत, मुंहिंजी बहादुरी तारीफ़ कई आहे। तव्हां सभिनी जो तहे दिलि सां थोराइतो आहियां, पर यार अञा साथ घुरिजे। अञा को खड़तेल न आहे निकितो, अञा को तदारुक न आहे थियो, अञा आहे जी हरकत में न आयो, अञा उहो SHO उन स्टाफ ते ड्यूटी करे रहियो आहे, मुसाफ़िरनि खे तंग करे रहियो आहे, जीअण मुसाफ़िरनि जो जंजाल कयूं वेठो आहे। छो तदारुक न आहे थियो? छा डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे? सिंधी आहियां इनजे करे। तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं पहिरियां सकरंड में डमी क्रिकेटर्स आया, पुलिस वारनि उन्हनि खे रोकियो ऐं उन्हनि क्रिकेटर्स वञी छा कयो, हिकिड़ो नंढिड़ो ट्वीट छॾियो ऐं ट्वीट छॾण सां ई बाहि ॿरी वई। IG हरकत में अची वियो, पूरो पुलिस डिपार्टमेंट हरकत में अची वियो, इंटरनेशनल मीडिया हरकत में अची वई ऐं पुलिस वारा टंगिजी विया। असीं केरु आहियूं? असीं कहिड़े खाते में आहियूं? हाणे बि मूंखे ईअं थो लॻे त जेकॾहिं को पंजाब जो को नंढो आर्टिस्ट बि जेकॾहिं सिंध में अचे हा न ऐं उन सां को पुलिस वारो बदतमीज़ी करे हा न, पुलिस वारा टंगिजी वञनि हा। पंहिंजनि जो हिते क़दुरु कोन्हे। उतां जो ॿिए सूबे जो को नंढो आर्टिस्ट बि अचे हा न, तॾहिं बि असां वटि वॾी वावेला थिए हा, मीडिया खणे हा उनखे, पर हिते को तदारुक नथो थिए। को पंहिंजे कम लाइ कोन बीठोसि। चाहियां हा त पंहिंजी गाॾी क्रॉस करे निकिरी वञा हा, गाॾी क्रॉस कराए निकिरी सघियुसि पए, पर मूं ॾिठो पए त मुंहिंजा मारू, मुंहिंजा मुसाफ़िर दोस्त उहे परेशान हुया। मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त हुनजो कज़ियो थियल आहे, उन चाचे जी डेथ बॉडी पई आहे, हू पहुची नथो सघे हुते। उन वक़्तु मूं इहो फ़र्ज़ु सम्झो त मुंहिंजा जेकी फॉलोवर आहिनि, मुंहिंजा जेकी चाहींदड़ आहिनि, सिर्फ़ु कलाम ॻाइण जे लाइ न आहियां, उन्हनि खे शाइरी ॿुधाइण जे लाइ न आहियां, सिर्फ़ु ड्रामा भरण जे लाइ न आहियां, उन्हनि जो आवाज़ बि आहियां। उन्हनि जो आवाज़ु बणिजंदुसि ऐं मूं आवाज़ु बणिजण जी कोशिशि कई। मूं मुहाॾो अटकायो, मूं ॻाल्हायो, बद अख़लाक बदमस्त SHO खे फौरी तौर ते हटायो वञे। मुंहिंजो मुतालबो आहे महबूब दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। तव्हां सां तमामु घणो प्यारु कंदो आहियां। तव्हांजो आवाज़ु आहियां, तव्हां मुंहिंजो आवाज़ु बणिजो ऐं पंहिंजे मोबाइल जो आज़ादाना इस्तेमालु कयो, पंहिंजे मोबाइल जो सही इस्तेमालु कयो। जिते बि अहिड़े क़िस्म जो को मामिलो थिए त फौरी रिकॉर्ड कयो, पंहिंजनि जा ॿांह ॿेली थियो, पंहिंजनि जी सपोर्ट कयो, पंहिंजनि जी हिमत कयो। अलाह ताला तव्हांखे हथ ॾिना आहिनि, तव्हांखे बख़्शियूं ॾिना आहिनि, तव्हांखे पेर ॾिना आहिनि, पर हिन वीडियो खे शेयर कयो, IG ताईं इहो आवाज़ु पहुचे। रोज़ हिते तमाशो कयूं वेठा आहिनि। खोड़ दोस्त मूंखे मैसेज करे ॿुधाइनि पिया, चवनि पिया त साईं जीअं जंजाल थी वियो आहे, तव्हां बसि हिमत कई आहे, गैरत कई आहे, वीडियो रिकॉर्ड कई आहे न, त असां वटि माण्हू डिॼी थो गुज़रंदा आहिनि। पंजाब जे आर्टिस्टनि जो क़दुरु थिए थो, पंजाब जे क्रिकेटरनि जो क़दुरु थिए थो। असां पाण सिंधी माण्हू पंहिंजी सिंध में ईअं बेयारो मददगार, ईअं बसि ॻाल्हि आई वई, का शइ न थींदी। थियणु घुरिजे। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं जेसीं ताईं इहो SHO हिते आहे, SHO हितां हटे नथो, पुलिस हरकत में नथी अचे, IG सिंध नोटिस नथो वठे, तेसीं ताईं आवाज़ु उथारींदा रहो।